बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाह। आज की इस वीडियो में हम क्लास 9th की आसान सिंधी का सबक नंबर 8 हुनर दौलत आहे के बारे में पढ़ेंगे। हर बार की तरह इस बार भी हम इस सबक का बाकायदा आगाज़ बुलंद ख्वानी यानी रीडिंग से करेंगे, तो रीडिंग को गौर से सुनिएगा। हिकड़े ॻोठ में हिकड़ी बेवा रहंदी हुई, खेसि हिकिड़ो पुटु हो। हिन सोचियो त पंहिंजे पुट खे को हुनर सेखारिजे। इहो सोचे हूअ पंहिंजे पुट खे वठी शहर आई। शहर में हिकु वाढे खे ॾिठईं, जंहिं वाहोले सां काठ जा छोॾा पे लाथा। काठ खे इन अहिड़ो त लसो करे छॾियो जो इन तां माकोड़ी बि तिरकी थी वई। जितना पढ़ा गया, अब इस पैराग्राफ का तर्जमा कर लेते हैं। हिकड़े ॻोठ में हिकड़ी बेवा रहंदी हुई, यानी एक गांव में एक बेवा रहती थी। खेस हिकड़ो पुट हो, यानी उसका एक बेटा था। हिन सोचियो त पंहिंजे पुट खे को हुनर सिखारिजे, यानी उसने सोचा कि अपने बेटे को कोई हुनर सिखाया जाए। इहो सोचे हुए पंहिंजे पुट खे वठी शहर आई, यानी ये सोचकर वो अपने बेटे को शहर ले आई। शहर में एक वाढे के ॾिठईं, यानी शहर में एक बढ़ई को देखा, जंहिं वाहोले सां काठ जा छोड़ा पे लाथा, यानी जो बसोले से लकड़ी के छिलके उतार रहा था। काठ खे इन अहिड़ो त लसो करे छॾियो जो इन तां माकोड़ी बि तिरकी थी वई, यानी लकड़ी को उसने इतना चिकना कर दिया कि उस पर चींटी भी फिसल रही थी। माई इहो लकाउ ॾिसी समझी वई त हीउ त को वॾो कारीगर थो ॾिसिजे। सो हूअ पंहिंजे पुट खे इन वाढे वटि वठी आई ऐं इन खे चयईं त भलाई करे हिन खे हुनर सिखार। वाढे हिन खे चयो त मुंहिंजो हिकु शर्त आहे, आउं राति जो छोकिरे खे हिन कोठी में बंदि कंदसि। जेकॾहिं सुबुह ताईं छोकिरो जहिड़ो हूंदो त पोइ आउं खेसि शागिर्द कंदसि। माई बि अल्लाह जो आसरो करे पुट खे वाढे जे हवाले कयो। वाढे छोकिरे खे इन कोठी में बंदि करे छॾियो। जितना पढ़ा गया, अब इसका तर्जमा कर लेते हैं। माई इहो लकाउ ॾिसी समझी वई त हीउ त को वॾो कारीगर थो ॾिसिजे, यानी औरत ये मंजर देखकर समझ गई कि ये तो कोई बड़ा कारीगर दिखाई देता है। सो हूअ पंहिंजे पुट खे इन वाढे वटि वठी आई ऐं इन खे चयईं त भलाई करे हिन खे हुनर सिखार, यानी लिहाजा वो अपने बेटे को इस बढ़ई के पास ले आई और उससे कहा कि भलाई करके इसको हुनर सिखाएं। वाढे हिन खे चयो त मुंहिंजो हिकु शर्त आहे, यानी बढ़ई ने उससे कहा कि मेरी एक शर्त है, आउं राति जो छोकिरे खे हिन कोठी में बंदि कंदसि। जेकॾहिं सुबुह ताईं छोकिरो जहिड़ो हूंदो तो पोइ आउं खेसि शागिर्द कंदसि, यानी मैं रात को लड़के को इस कमरे में बंद करूँगा। अगर लड़का सुबह तक ज़िंदा रहा तो फिर मैं उसको अपना शागिर्द बनाऊँगा। माई बि अल्लाह जो आसरो करे पुट खे वाढे जे हवाले कयो, यानी औरत ने भी अल्लाह का नाम लेकर बेटे को बढ़ई के हवाले किया। वाढे छोकरे खे इन कोठी में बंद करे छॾियो, यानी बढ़ई ने लड़के को कमरे में बंद कर दिया। उहा कोठी अहिड़ी हुई जो इन में रात जो ॾाढो सीउ पवंदो हो। सीउ खां बचण लाइ कोठी में को बि बंदोबस्त कोन हो। अञा थोरी देरि मस थी त छोकिरे खे अची सीउ वरायो। छोकिरे सीउ खां बचण लाइ ॾाढी कोशिश कई, पर सीउ घटि न थियो। कोठी जे विच ते हिकु वॾो थुड़ पियो हो। हू सॼी राति थुड़ खे उथलाईंदो पुथलाईंदो रहियो ऐं हुन जो जिस्म गरम रहियो। अब इस पैराग्राफ का तर्जमा कर लेते हैं। उहा कोठी अहिड़ी हुई जो इन में रात जो ॾाढो सीउ पवंदो हो।
यानी वो कमरा ऐसा था कि इसमें रात भर बहुत सर्दी पड़ती थी। सीउ खां बचण लाइ कोठीअ में को बि बंदोबस्त को न हो, यानी सर्दी से बचने के लिए कमरे में कोई भी बंदोबस्त ना था। अञा थोड़ी देर मस थी तो छोकरे खे अची सीउ वरायो, यानी अभी थोड़ी देर ही मुश्किल से गुजरी थी कि लड़के को सर्दी ने आ घेरा। छोकरे सीउ खां बचण लाइ ॾाढी कोशिश कई पर सीउ घटि न थियो, यानी लड़के ने सर्दी से बचने के लिए बहुत कोशिश की लेकिन सर्दी कम न हुई। कोठी जे विच ते हिकु वॾो थुड़ पियो हो, यानी कमरे के दरमियान में एक शहीतर मौजूद था। हू सॼी रात थुड़ खे उथलाईंदो पुथलाईंदो रहियो, यानी वो सारी रात शहीतर को उलटता पुलटता रहा ऐं हुन जो जिस्म गर्म रहियो, यानी इस तरह उसका जिस्म गर्म रहा। सुबुह जो जीअं ई वाढे कोठी खोली तो छोकरो जेरो ॾिठईं, पोइ उन खे पंहिंजो शागिर्द कयईं ऐं पंहिंजो समूरो हुनर खेसि सेखारियईं। छोकिरे जॾहिं हुनर सिखी वरितो तॾहिं वाढे खेसि मोकल ॾिनी त बच्चा हाण वञी सुखियो गुज़ार। तर्जमा कर लेते हैं अब। सुबह जो जीअं ही वाढे कोठी खोली तो छोकरो जेरो ॾिठईं, यानी सुबह को बढ़ई ने कमरा खोला तो लड़के को जिंदा देखा। उनखे पंहिंजो शागिर्द कयईं ऐं पंहिंजो समूरो हुनर खेसि सेखारियईं, यानी फिर उसको अपना शागिर्द बनाया और अपना तमाम हुनर उसको सिखाया। छोकरे जॾहिं हुनर सिखी वरितो तॾहिं वाढे खेसि मोकल ॾिनी त बच्चा हाण वञी सुखियो गुज़ार, यानी लड़के ने जब हुनर सीख लिया तब बढ़ई ने उसको छुट्टी देकर कहा कि बेटा अब जाकर सुखी ज़िंदगी बसर करो। छोकरो हलंदो हलंदो हिकड़े रण में पहुतो, यानी वो लड़का चलते चलते एक वीराने में पहुंचा। उते उठ जा हड्डा पियल ॾिठईं, यानी वहाँ उसने ऊँट की हड्डियाँ पड़ी हुई देखीं। हू बि औज़ार कढी पंहिंजो हुनर आज़माइण लॻो, यानी वो भी औज़ार देखकर अपना हुनर आज़माने लगा। उन्हनि हड्डनि मां हिन पाव ॾेढ चांवर ठाया, यानी उन हड्डियों में से उसने पाव ॾेढ चावल तैयार किए। उहे चांवर हड़ में ॿधी वरी उथी हलियो, यानी वो चावल गठरी में बांध कर आगे रवाना हो गया। हलंदो हलंदो अची हिकु बादशाही में पहुतो। उते जी शहज़ादी ऐलान करायो हो त जंहिंजो हुनर उनखे पसंदि ईंदो उन सां हूअ शादी कंदी, पर जेकॾहिं शहज़ादी खे उन जो हुनर न वणींदो त पोइ उन जो समूरो सामान ज़ब्त करे खेसि ग़ुलाम बणायो वेंदो। शहज़ादी जे बानी उहो समूरो अहवाल उन्ही छोकिरे खे ॿुधायो। छोकिरे हड़ मां चांवर कढी बानी के ॾिना ऐं चयईं त ही चांवर मूंखे रधे मोकिलियो। अब इस पैराग्राफ का तर्जमा कर लेते हैं। हलंदो हलंदो अची हिकु बादशाही में पहुतो, यानी चलते चलते आकर एक बादशाही में पहुंचा। उते जी शहज़ादी ऐलान करायो हो त जंहिंजो हुनर उनखे पसंदि ईंदो उन सां हू शादी कंदी, यानी वहाँ की शहज़ादी ने ऐलान कराया था कि जिसका हुनर उसे पसंद आएगा उससे वो शहज़ादी शादी करेगी। पर जेकॾहिं शहज़ादी खे उन जो हुनर न वणींदो त पोइ उन जो समूरो सामान ज़ब्त करे खेसि ग़ुलाम बणायो वेंदो, यानी अगर शहज़ादी को उसका हुनर पसंद न आया तो फिर उसका तमाम सामान ज़ब्त करके उसको ग़ुलाम बना दिया जाएगा। शहज़ादी जी बानी उहो समूरो अहवाल उन्हें छोकरे खे ॿुधायो, यानी शहज़ादी की कनीज़ ने ये तमाम अहवाल उस लड़के से कहे। छोकरे हड़ मां चांवर कढी बानी के ॾिना ऐं चयईं त ही चांवर मूंखे रधी मोकिलियो, यानी लड़के ने गठरी से चावल निकाल कर कनीज़ को दिए और कहा कि ये चावल मुझे पका कर भेजो। बानीअ उहे चांवर शहज़ादी खे आणे ॾिना। शहज़ादी पंहिंजे महिमाननि लाइ पाण खाधो तयारु कंदी हुई, सो उहे चांवर बि हू पाण रधणु लॻी, पर उहे असली चांवर त हुआ कोन जो रधजनि।
शहज़ादी चांवरनि खे ॻारण जा वॾा हेला किया, पर चांवर रधजनि ई न। नेठि शहज़ादी छोकिरे खे घुरायो ऐं हुन खां पुछियईं त ही कहिड़ा चांवर आहिनि जो रधजनि ई नथा। उन ते छोकिरे शहज़ादी खे सॼी ॻाल्हि करे ॿुधाई। अब इस पैराग्राफ का तर्जमा कर लेते हैं। बानीअ उहे चांवर शहज़ादी खे आणे ॾिना, यानी कनीज़ ने वो चावल शहज़ादी को आकर दिए। शहज़ादी पंहिंजे मेहमाननि लाइ पाण खाधो तैयार कंदी हुई, यानी शहज़ादी अपने मेहमानों के लिए खाना खुद तैयार करती थी। सो उहे चांवर बि हू पाण रधण लगी, पर उहे असली चांवर त हुआ कोन जो रधजनि, यानी लिहाजा वो खुद चावल पकाने लगी, लेकिन वो असली चावल तो थे ही नहीं जो पक जाते। शहज़ादी चांवरनि खे ॻारण जा वॾा हेला किया, पर चांवर रधजनि ई न, यानी शहज़ादी ने चावल को गलाने की बहुत कोशिश की, लेकिन चावल पक ही नहीं रहे थे। नेठि शहज़ादी छोकिरे खे घुरायो ऐं हुन खां पुछियईं त ही कहिड़ा चांवर आहिनि जो रधजनि ई नथा। यानी आखिरकार शहज़ादी ने लड़के को बुलाया और उससे पूछा कि ये कौन से चावल हैं जो पकते ही नहीं। उन ते छोकरे शहज़ादी खे सॼी ॻाल्हि करे ॿुधाई, यानी उस पर लड़के ने शहज़ादी को सारा माजरा सुनाया। शहज़ादी खे छोकिरे जो हुनर पसंदि पियो ऐं पोइ ॿिन्ही जी धूमधाम सां शादी थी। छोकिरे पंहिंजी माउ खे बि घुराए वरितो ऐं सभी ख़ुशि गुज़ारण लॻा। सियाणनि सच चयो आहे त हुनर दौलत आहे। हुनर जी दौलत जंहिं बि माण्हू वटि हूंदी हू कॾहिं बि बुख न मरंदो। अब तर्जमा कर लेते हैं आखिरी पैराग्राफ का। शहज़ादी खे छोकिरे जो हुनर पसंदि पियो ऐं ॿिन्ही जी धूमधाम सां शादी थी, यानी शहज़ादी को लड़के का हुनर पसंद आया और फिर दोनों की धूमधाम से शादी हुई। छोकिरे पंहिंजी माउ खे बि घुराए वरितो ऐं सभी ख़ुशि गुज़ारण लॻा, यानी लड़के ने अपनी माँ को भी बुला लिया और सब हंसी खुशी ज़िंदगी गुजारने लगे। सियाणनि सच चयो आहे तो हुनर दौलत है, यानी अक्लमंदों ने सच कहा है कि हुनर दौलत है। हुनर जी दौलत जंहिं बि माण्हू वटि हूंदी उहो कॾहिं बि बुख न मरंदो, यानी हुनर की दौलत जिस शख्स के पास भी होगी वो कभी भूखा नहीं मरेगा। अगर आज के लेक्चर में आपको कोई बात समझ ना आई हो या कोई लफ्ज़ मुश्किल लगा हो तो आप कमेंट्स में मुझसे पूछ सकते हैं। आप लोगों से गुजारिश है कि इन वीडियोस के लिंक्स 10th क्लास के बच्चों तक लाजमी पहुंचाए जाएं, ताकि जिन बच्चों को सिंधी पढ़ने में मुश्किलात का सामना करना पड़ता है वो इन वीडियोस के ज़रिए आसानी से सिंधी सीख सकें।